बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम ही आहे सिंध में माया खिप्रो खां जो मेज़बान असद शाह। नाज़रीन, खिप्रो तालुको हूअं त केतिरनि ई बुनियादी मसइलनि सां भरियो पियो आहे जेके असां वक़्तन ब वक़्तन आवाज़ टीवी न्यूज़ तां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदा रहूं था। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते जेके अवाम जा बुनियादी जेके हक़ आहिनि उन्हनि मां रोड बि हिकु बुनियादी हक़नि में शुमारु थिए थो। खिप्रो तालुके जा हूअं त केतिरा ई जेके रोड आहिनि उहे ज़बून हाली जो शिकार आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे थी सिटी जे रोडनि जी त सिटी जा कुझु रोड त हींअर हालिया ठहिया आहिनि, मगर खिप्रो जो मेन रोड जेको आहे सियोंजी रोड जेको 15 सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे, जंहिंजे करे हिते जा रहवासी जेके आहिनि उहे तमामु घणनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सियोंजी रोड जेको आहे उहो मेन ऐं मुख्य रोड आहे, जंहिं ते समूरी डॉक्टर लेन बि सियोंजी रोड ते अचे थी। खिप्रो जी हेडक्वार्टर जी जेका तालका अस्पताल आहे उहा बि सियोंजी रोड ते अचे थी। जेकॾहिं ॻाल्हि कजे कॉलोनियुनि जी त कुंभार पाड़ो या उन खां अलावा ग़रीबाबाद कॉलोनी आहे या उन खां अलावा गुलाम नबी कॉलोनी या सूर्य बादशाह कॉलोनी समेत केतिरियूं कॉलोनियूं जेके आहिनि उहे बि हिन सियोंजी रोड ते अचनि थियूं। उन खां अलावा जेकॾहिं ॻाल्हि कजे थी स्कूलनि जी त न्याणियुनि जो जेको स्कूल आहे उहो बि हिन सियोंजी रोड ते ई वाक़ आहे। उन खां अलावा इकरा सिंधी स्कूल, इकरा उर्दू स्कूल, हाई स्कूल समेत केतिरा ई जेके प्राइवेट स्कूल आहिनि उहे बि हिन ई रोड ते वाक़ आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त 15 साल गुज़रण जे बावजूद बि हीउ रोड जेको आहे उहो अञा ताईं नाहे ठही सघियो। हिन रोड तां सफ़र कंदड़ जेके मुसाफ़िर आहिनि या हिते जा शहरी आहिनि उहे तमामु घणनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खिप्रो शहर जा जेके हथुंगो रोड या मीरपुर ख़ासि रोड ठहण खां पोइ हीउ रोड जेको आहे तमामु घणो हेठि खॾ में थियण जे करे बरसातियुनि जे दौरान हीउ जेको रोड आहे उहो कंहिं दरिया जो कंहिं डेम जो ॾेख ॾियणु लॻंदो आहे, जंहिंजे करे हिते जा रहवासी जेके आहिनि उहे तमामु वॾनि परेशानियुनि खे ॾियण ते मजबूर आहिनि। त हिन रोड जे हवाले सां जेके सियोंजी रोड ते जेके हिते मार्केट जेके दुकानदार आहिनि या जेके कॉलोनी वासी जेके आहिनि या हिन रोड ते सफ़र कंदड़ माण्हू जेके आहिनि या डॉक्टर लेन मंझि जेके डॉक्टर्स आहिनि, असां उन्हनि सां पिणु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां जेके सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु करे सघिजे। असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां इंतिज़ामिया जा मौक़िफ़ जेके आहिनि उहे पिणु साम्हूं अची सघनि। हिन वक़्तु असां सियोंजी रोड ते गुलाम नबी कॉलोनी जे साम्हूं मौजूदु आहियूं। हीउ सियोंजी रोड हितां खां शुरू थिए थो। हिन रोड ते हिन कॉलोनी जा रहवासी, हिन रोड ते रहंदड़ रहवासी, तोड़े हिते जा दुकानदार जेके शहरी आहिनि उहे मूंसां गॾु मौजूदु आहिनि। असां हिननि खां पिणु पुछंदासीं त सियोंजी रोड जेको आहे उहो सालनि खां न थियण जे करे तव्हांखे केतिरी तकलीफ़ थिए थी। तोड़े जो सियोंजी रोड खां अलावा तव्हां जूं गलियूं जेके आहिनि उते केतिरा तरक़ियाती कम कराया विया आहिनि। करोड़े रुपयनि जी बजट जेका महाना अचे पई उहा किथे ख़र्च थिए थी। भाईजन, सियोंजी रोड जा तव्हां रहवासी आहियो, हिन रोड जी हालत इंतिहाई ज़बून लॻी पई, कीअं था महसूसु कयो? अस्सलाम वालेकुम। सभिनि भाइनि जो सलाम पेश कयां थो। पहिरीं ॻाल्हि त इहो आहे की मलजी वारी कैबिन खां वठी जेको हिन ताईं गुलाम नबी कॉलोनी ताईं रोड जी ख़स्ता हाली आहे जेको 15 सालनि खां न ठहियो आहे। 15 सालनि सां गवर्नमेंट पीपी जी आहे। असां शाज़िया मरिया ते अपील कयूं था, महिरबानी करे हिन ते गौर करियो। इलेक्शन जो टाइम बि हले पियो ऐं सियोंजी रोड ते टोटल डॉक्टर हिते वेठा आहिनि। गर्ल स्कूल छोकिरियुनि जो हिन ते आहे, हाई स्कूल ग्राउंड हिते आहे, हाई स्कूल हिते आहे, सिविल अस्पताल हिन रोड ते आहे, जंहिंजे करे वासियुनि खे हर साल जंहिंजे करे मतिलबु हर साल जेतिरा बि साल में बरसाति थियनि हीउ हिकिड़ो डैम ठाहे छॾियो उन्हनि। टोटल मतिलबु काबीना इंटे ॾेर एतिरो वॾो बजट अचे थो खिप्रे शहर जे लाइ, मतिलबु हीउ ग़रीबाबाद जे लाइ मतिलबु हीउ को बि सोच न आहे उन्हनि जो। को अहिड़ो बरसाती नालो, को इन्हनि जो प्लैनिंग कोन आहे, को बि शइ जे लाइ कोन आहे। न को रोड आहिनि, न को नालियूं आहिनि, न को शइ आहे। ऐं बरसातनि में एतिरो मतिलबु 6-6 फुट पाणी थिए थो। छाजे करे इंतिज़ामिया आयासीं उते रहे थी जे हिल साल वरी मतिलबु हीउ बोर्ड में अचनि। केतिरे सालनि खां हीउ रोड हीउ तक़रीबन 15 साल थी विया आहिनि। तक़रीबन 15 सां 16 साल थी विया आहिनि जेको हीउ रोड न ठहियो आहे। पीपल्स पार्टी जूं सिंध में 3 हुकूमत अचे पई जंहिंमें न ठहिया आहिनि। शाज़ियाती मरी साहिबा सां 2 महीना अॻु में मुंहिंजी ॻाल्हि थी उते भर्त अस्पताल जे अॻियां, जॾहिं ओॾी महिल बि हुन चयो त अदा 2 महीने ॾेढ में अव्हांखे इहो कमु कराए ॾियां थी। असांखे शाज़िया मरी इहो चयो त असां कराए ॾियूं था। हुन खां पोइ अञा ताईं मतिलबु केरु ऑफिसर के मतिलबु को हिन शइ जे मतिलबु कोन आहे। ऐं जंहिंजी मर्ज़ी चाहे त सियोंजी रोड जे मथां को फुट मथे करे छॾे थो, को फुट हेठि करे छॾे थो, को नाले खे दॿाए छॾे थो, को पंहिंजी मर्ज़ी पाण बि हले। हिन रोड ते घटि में घटि 2.5 खां 3 फुट पाणी बीहे थो। शाज़िया मरी साहिबा बि आई, पाण गश्त करे वई। अलीम आदिल साहिबु आयो, उहो गश्त करे वियो।
उन खां पोइ हिते जेको आहे वॾी मुश्किल सां 4 महीननि खां पोइ वञी पाणी निकितो। मच्छर जी हाई आहे। इन रोड ते हॉस्पिटल आहे ऐं इकरा स्कूल आहे ऐं पंहिंजो हाई स्कूल आहे, हॉस्पिटल आहे। इन रोड ते माण्हुनि खे ॾाढी परेशानी आहे, मरीज़नि लाइ परेशानी आहे। को एमरजेंसी में को माण्हू अचे थो उन लाइ वरी परेशानी आहे। आला हुकाम खे अर्ज़ु करूं था त महिरबानी कजे इन रोड ते जेको आहे ॾिसनि ऐं विज़िट कनि, असांजी तकलीफ़ जेकी आहे उहो ॾिठी वञे। असां कंहिंखे चऊं, मुशर्रफ साहब जे दौर में इहो रोड ठहियो हो, उहो बि सो बि रोड जेको आहे नकारा हो। उन खां पोइ पीपल्स पार्टी जो दौरु आयो, मुस्लिम लीग जा दौर आया, को बि माण्हू इन खे ॾिसण लाइ तयारु कोन्हे, बल्कि हिन अचण लाइ तयारु कोन्हे। आला हुकाम खे असीं अर्ज़ु करूं था त भई महिरबानी कई वञे, असांजो हक़ु आहे। हिन रोड ते घटि में घटि 9 कॉलोनियूं आहिनि, नंढियूं वॾियूं। ग़रीबाबाद आहे, मोहम्मद बशकीरिया कॉलोनी आहे, अब गुलाम नबी कॉलोनी आहे, सूर्य बादशाह कॉलोनी आहे, सफ़र कॉलोनी आहे। इन्हनि माण्हुनि वटि न का बिजली आहे, न का पाणी आहे। टांगर रोड, मीरपुर रोड, सभु रोड थी विया आहिनि। सुंहिंजी रोड मेन रोड आहे, हिनखे केरु पुछे कोन थो। हिनखे जेका ईंदा आहिनि सभु मुतालबा करे वेंदा आहिनि, असां हीअ कंदा हू कंदा, केरु ई कोन थो ठाहे। हिन मां केरु गौर करे कोन थो। हाई स्कूल मां जेको पाणी ईंदो आहे सभु हाई स्कूल मां ईंदो आहे, पोइ वरी सेवल मां पाणी थो घुमे फिरे सॼो गुलाम नबी कॉलोनी में ईंदो आहे। असांजा घर सभु ॿुॾी वेंदा आहिनि, न को हिते अचंदा आहिनि, न को कुझु कंदा आहिनि। सभु चवंदा आहिनि बाबा हे लोग माना हे लोग इलेक्शन में ठाहे ॾींदा, फलाणो आहे ढिमको आहे, इहो सभु वाइदा करे वेंदा आहिनि। को हिनखे पुछण वारो कोन आहे। जीअं लावारिस रोड कोन हूंदो आहे ईअं रोड आहे इहो। रोड जी हालत ॾिसी त पाण पिया आखिंदा रोड सफ़ा भॻो पियो, कंहिं कॾहिं गाॾी पहुचे, कॾहिं किथे कीअं गाॾी कॾहिं टंग भॼे, कॾहिं ॿांह भॼे, हीअ हालत लॻी पई आहे। बरसाति जे टाइम में बरसाति जो पाणी घोड़े हेॾो बीहे थो जी, पोइ त कीअं तव्हां खीर खणो? बसि पोइ पंहिंजी मर्ज़ी खे हलूं था, छा करूं। हा, किथां फिरी अचणो पए थो? रोड मज़ा हिते साॻी पाणी मज़ा वञूं था, तकलीफ़ूं केतिरियूं थियनि? तकलीफ़ जाम थिए थी। हा, केतिरे टाइम खां इहो रोड? इहे तकरीबन 12 साल थी विया आहिनि। हा, कहिड़ो गवर्नमेंट खां मुतालबो? कुझु कोन मिलियो कोन्हे। गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो कयो? मुतालबो इहो रोड ठाराए ॾियो वञे। यको ही जा कुंभार गली कुंभार पाड़ो बि आहे, हीअ सरकारी सेवल रोड बि वञे पियो। उनखां पोइ ॾिसो रोड जी हालत ॾिसो, जॾहिं बरसाति अचे हेॾो हेॾो पाणी पिए थो। मुंहिंजी होटल आहे पासे में, होटल केरु माण्हू अचण लाइ कोन्हे जेको असां रोज़गारी करूं पंहिंजी। इहा हालत हिन रोड जी लॻी पई आहे। केरु चवण लाइ कंहिंखे चवे कोन थो, चवां असांजी होटल जो असांखे ठाराए ॾियो असांखे। अच्छा, रोड न थियण जे करे कारोबार केतिरो मुतासिर थियो? साईं जाम आहिनि। केरु माण्हू जो रोड सुञाणे माण्हू कोन्हे, ॾिस केरु अचे कोन थो न, एॾी त सुञाई लॻी वई हिते। झाकुनि वग़ैरह में मिटी झक साईं माण्हू अंधो करे हेॾियो आहे। माण्हू दुकानु बंदि सटर हेठि कयो, माण्हू अंदरि वेठा आहिनि। इहा हालत लॻी वई हिते, केरु चवणो केरु कोन्हे। हिन वक़्तु सियोंजी रोड ते राड स्टैंड ते मौजूदु आहियूं। ईअं खणी चइजे त ग़रीबाबाद कॉलोनी जेका खिपरो जी दिलि सॼी वेंदड़ कॉलोनी आहे, उन जे साम्हूं सियोंजी रोड ते मौजूदु आहियूं। हिते मूंसां गॾु कुझु शहरी ऐं दुकानदार, उन खां अलावा जेके ट्रांसपोर्टर ड्राइवर पिणु मौजूदु आहिनि। असां हिननि सां पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं त सियोंजी रोड केतिरे टाइम खां टुटल आहे, रोड टुटल हुअण जे करे तव्हांखे केतिरियूं हिते परेशानियूं अचनि थियूं। भाईजान, केतिरे टाइम खां रोड टुटल आहे, कहिड़ियूं परेशानियूं? अदा काफ़ी टाइम खां रोड टुटल आहे। वोट जे टाइम ते हर को हिते अची थो वञे, असांखे वोट ॾिजो। हिकु रोड तक़रीबन केतिरनि ई सालनि खां रोड आहे। हीअ मेन 7 जी रोड आहे, ठीकु आहे। हीअ डॉक्टरी लाइन थी चुकी आहे पूरी मेन डाटा। हीअ हिते तालका रोड बि हीअ छॾायो वञे थो, ठीकु आहे। हिते एक्सरे मशीन वारो रोड बि इहो आहे। डाटा भर्ती अस्पताल इहा आहे। केतिरा ई मरीज़ हिते अचनि था, परेशानी जाम आहे। सेवल जो रोड आहे, बाक़ाइदा एमरजेंसी आहे, त हीअ रोड बरसातुनि में बाक़ाइदा घोट जेतिरो पाणी हुजे थो। अलाए केतिरनि ई सालनि खां असीं पाण कारोबारी ॿिया एतिरा वेठा आहियूं, रोड न ठहियो आहे। केतिरा ई ईंदा आहिनि, वोट ॾियो रोड ठहियो, रोड अञा ताईं कोन थियो आहे। केतिरा ई साल थिया आहिनि। हाणे हीअ बाक़ाइदा डॉक्टरी लाइन थी चुकी आहे। ॾाढा गोरी जी अस्पताल हिते आहे, ॾाढा दिल्ली जी अस्पताल हिते आहे, ॾाढा उषा अस्पताल हिते आहे, ॾाढा अशोक जी अस्पताल हिते आहे, ॾाढा भारती अस्पताल हिते आहे, ॾाढो ख़ुशी अस्पताल हिते थी आहे। पर हीअ रोड अञा ताईं कॾहिं बि कोन ठहियो आहे। केतिरा ई टाइम थी विया आहिनि। असीं कारोबारी ॿिया आहियूं त रोड मरीज़ अचे थो एमरजेंसी में, उनखे कुझु बि मिले कोन। हाणे बाक़ाइदा रोड ते मरीज़ ते रस्ते में हलंदे हलंदे ई मरीज़ वञे, अस्पताल ताईं पहुची कोन सघे मरीज़। सेवल ते कीअं पहुचे? रोड ते खड़ा खूबा, को डिलीवरी वारा डॉक्टर बि मौजूदु आहिनि जाम। डिलीवरी रेडी थी हिते गाॾियुनि में ई थियो वञे थी। सर, केतिरनि सालनि खां रोड रोड कुझु बि कोन थियो आहे। वोट वारो टाइम ईंदो, हर को अचे थो, सर्वे करे थो, हीअ थिए थो, हू थियो। ऐं जॾहिं खां शादी अचे थी, केरु अचे थो त उते ई बाक़ाइदा रंग हणे वञनि था, ॿियो वञनि था, रोड न ठाहिरायो करे बि। अचनि त सफ़ाई कनि, सफ़ाई बि रोड जी कॾहिं अञा कोन थी आहे, कुम करे।
स्टैंड है सियोजी रोड ते स्टैंड है गोट बांको चानियूं वञनि थियूं दुलेर गोट गाॾियूं वञनि थियूं सियोजी वञनि थियूं राड़ वञनि थियूं मऊ वञनि थियूं असां हालत ते वॾो ज़ुल्म लॻो पियो अच्छा को मुसाफ़िर खानो वग़ैरह को बि मुसाफ़िर खानो जा को बि कोन्हे पोइ हिते कीअं मुसाफ़िर छा था मुसाफ़िर वीचारा मिड़े घटिन में उते उते वेहनि था अस्पतालनि में ॿियो को बि हिते माना को चारो बि कोन्हे अच्छा उस्ताद केतिरे टाइम खां इहो रोड न आहे? इहो त रोड 94 खां त यको ईअं लॻो पियो ऐं हलां पियो ड्राइवरी करां पियो कनेक्टिव कयूं हिते रोड जो को बि मसइलो हल कोन्ह थियो हाणे कहिड़ी घुर कयो महिरबानी करे हिन रोड खे ठाहियो वञे ही आहिनि तकलीफ़ूं दर्द सियोजी रोड वासियुनि जा आहिनि असां कोशिशि कंदासीं त हिते डॉक्टर लाइन जेका आहे उन में डॉक्टर जेके आहिनि उन्हनि जा पिणु मौक़िफ़ साम्हूं अची सघनि उन खां अलावा सियासी ऐं समाजी माण्हू जेके आहिनि उन्हनि जा पिणु मौक़िफ़ साम्हूं अची सघनि प्रोग्राम जारी आहे वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो साई खां पोइ वरी मिलूं था वेलकम बैक नाज़रीन असां हिन वक़्तु सियोजी रोड ते डॉक्टर भरत कुमार सां गॾु मौजूदु आहियूं डॉक्टर भरत स्पेशल खिपरो जो डॉक्टर ख़ासि करे ॿारनि जे हवाले सां सुञातो वञे थो साईं पहिरीं त तव्हांखे प्रोग्राम में भलीकार सर हीअ तव्हांजी इस्पताल जेका क्लिनिक आहे सियोजी रोड ते वाक़िअ आहे ऐं तव्हां वटि तमामु घणी ॿारनि जे हवाले सां पेशेंटनि जी रश हूंदी आहे तव्हांजी काफ़ी टाइम खां हिते हॉस्पिटल आहे सियोजी रोड ते सियोजी रोड जेको आहे उहो काफ़ी सालनि खां ज़बून हाल बणियलु आहे हिते रहवासियुनि जूं एतिरियूं शिकायतूं आहिनि त हिते कारोबार जे लिहाज़ खां जेको आहे सो तमामु घणा माण्हू मुतासिर थियनि था तव्हां काफ़ी सालनि खां हिते रहो था सियोजी रोड खे कीअं था ॾिसो सभ खां पहिरीं त वॾी महिरबानी तव्हां हिन ज़बरदस्त हिकिड़े जेको आहे इशू ते इहो प्रोग्राम कयो हिन में कोई शक न आहे तक़रीबन 4-4.5 साल मूंखे हिन रोड ते शिफ्ट थिया आहिनि जेको हाल हिन रोड जो आहे आउं सम्झां थो खिपरे जो बदतरीन जेको रोड चइजे रोड त ख़ैर आहे ई कोन्हे रोड त हिते आहे ई कान्हे इहे जेके खॾा खुॿा आहिनि ऐं इहे तमामु बदतरीन ऐं एॾी त परेशानी थिए थी मरीज़ खे ख़ासि तौर ते छो जो हिन रोड ते सिर्फ़ु मुंहिंजी हॉस्पिटल न 2-3 ॿिया सेंटर बि आहिनि ऐं प्राइवेट हुन खां अलावा ही रोड सिविल हॉस्पिटल रोड बि चवराइजे थो त सिविल हॉस्पिटल जे रोड जी इहा हालत आहे त जेका तमामु हिन जे लाइ ज़रूरी आहे त हिन ते ध्यानु ॾिनो वञे ऐं हिन रोड खे जेतिरो जल्द अज़ जल्द बहितर कराए सघिजे ऐं तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु आहे मुंहिंजी यादगिरी में त इहो यादि बि न आहे त हीउ रोड लास्ट टाइम कॾहिं ठहियो आहे 4-4.5 सालनि खां त आउं बि ॾिसां पियो हिन जो बदतरीन हाल बारिश अचण खां पोइ जेको हालत थिए थी हिते माण्हू हली नथो सघे गाॾी हितां खां लंघी नथी सघे ऐं हुन खां अलावा हिन रोड जो धणी साईं न हुजण जे करे हर माण्हू पंहिंजे हिसाब सां को स्पीड ब्रेकर ठाहे वेठो आहे जितां गाॾियुनि जा लंघण ॾाढा ॾुखिया थी विया आहिनि रोड सोड़ो हुअण जे करे बि ॾाढी माण्हुनि खे तकलीफ़ आहे लास्ट टाइम हिते को इंक्रोचमेंट जे हवाले सां को ऑपरेशन थियो आहे मूंखे यादि थिए थो तक़रीबन अॼु खां 3-3.5 साल पहिरीं एनक्रोचमेंट जी कुझु हरकत जेका टीम आहे उन्हनि कई हुई पर सिर्फ़ु उहो निशान हणण जे हद ताईं हुई उन खां पोइ को हुन ते एक्शन कोन थियो एक्शन चई त जेका ही अल्टीमेटम ॾेई विया त ही शयूं इंक्रोचमेंट में अचनि थियूं तव्हां पाण ई हटायो या त पोइ असीं अची हफ़्ते खां पोइ इनखे जेको आहे हटाईंदासीं पर हुन ते बि कोई एक्शन कोन थियो जेको ज़रूरत आहे तक़रीबन अधु रोड जेको आहे इंक्रोचमेंट जे करे ब्लॉक थी वेंदो आहे ऐं बाक़ी अधु रोड ते जेके चिंगचियूं ऐं इहे शयूं आहिनि त उन जे करे मरीज़ एम्बुलेंस में एॾी हुन सां हालत बुरी हूंदी आहे अंदरि पेशेंट कहिड़ो आहे कंहिं माण्हू खे हुन सां को सारोकार कान्हे हींअर इलेक्शन में तमामु घणो वेझो आहे इलेक्शन जे दौरान त चूंडियल नुमाइंदा वॾा वॾा वाइदा कंदा आहिनि वॾियूं वॾियूं दावाऊं कंदा आहिनि छा था सम्झो हिन वारे बि अहिड़ो ई को वाइदो कयो वेंदो या माण्हुनि में एतिरो शऊर आहे जेको वोट जो बाइकाट कंदो या अहिड़ी का शर्त रखंदो न ॾिसो बाइकाट वारो शऊर असांखे नज़र नथो अचे असीं आहियूं लकीर जा फ़क़ीर जिथे नारो लॻो हुते ई असीं हली पवंदा आहियूं
पर असांखे ज़रूरु हिन शइ ते सोचणु खपे एज़ ए नेशन जेकॾहिं असांजा मसइला हल नथा थियनि त असांजो वोट छाजे लाइ असीं कास्ट करियूं, छो हुन माण्हुनि खे वोट ॾियूं जेके असांजे कमु नथा अचनि, असांजा मसइला हल नथा कनि। इहे एक्चुअली त उन्हनि जा पंहिंजा मसइला आहिनि, इहे इंतिज़ामिया आहे, इन्हनि जो पंहिंजो मसइलो आहे। इन्हनि खे पाण खे सोचणु खपे त भई हीअ छा जेको आहे हीअ रोड क़ाबिल आहे हिते ट्रैफ़िक जे लाइ, छा हीअ रोड क़ाबिल आहे का एम्बुलेंस मटण जे लाइ, हीअ उन्हनि खे पाण खे सोचणु खपे। पर हैरत जी ॻाल्हि हीअ आहे, अफ़सोस जी ॻाल्हि हीअ आहे त असीं बार बार जेको आहे एहतजाज करायूं था, नोट करायूं था त हीअ ख़ुदारा हेॾां थोरो ध्यानु ॾियो। खिप्रो जो समाजी अॻुवान हिकिड़ो उभरंदड़ नौजवान महरान सिंधी असां सां गॾु मौजूदु आहे। महरान सिंधी वक़्तनि ब वक़्तनि खिप्रो में जेके करंट इशूज़ आहिनि समाजी हवाले सां उहे हाईलाइट कया आहिनि। जेको बि हिते अहिड़ा को मसइला थी वञनि था त महरान सिंधी जेको आहे उहो ग़रीब ऐं मिसकिन जेके शहरी आहिनि या हिते जी जेका आवाम आहे उन जे लाइ हू अॻी सिफ़ में हमेशह बीठल नज़र ईंदो आहे। महरान सिंधी पहिरीं त तव्हांखे प्रोग्राम हीअ आहे सिंध मंझि भलीकार चऊं था। असुल मंझि असांजो जेको अॼु प्रोग्राम आहे उनजो उनवान इहो आहे त खिप्रो तालको जेको आहे ओवरऑल उन में रोड जेके आहिनि इंतिज़ामिया जी बेध्यानी नाहिली जे करे तबाह हाल लॻा पिया आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे थी खिप्रो सिटी जे रोडनि जी त सिटी जा रोड कुझु त ठहिया आहिनि मगर काफ़ी रोड जेके आहिनि उहे अॼु बि ज़बून हाल आहिनि। ख़ासि करे खिप्रो मंझि सियोंजी रोड जेको आहे जंहिं तां अक्सर यकीननि तव्हांजो हर माण्हू जो उतां खां गुज़र थिए थो, हिकिड़ो मेन रोड आहे, उन रोड खे तव्हां कीअं ॾिसो था? उहो रोड केतिरनि सालनि खां टुटल आहे, रोड न ठहिण जे करे हिते जा जेका आवाम आहे उनखे केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि? पहिरीं त थोराए थो आवाज़ चैनल जो। साईं बिल्कुलु शहर जे रोडनि जी तमामु ख़राबु हालत आहे। ॾिठो वञे शहर में रोड ठहिया आहिनि उहे बि कंहिं मख़सूस हिकु अधु धुर जा जेके माण्हू आहिनि उन्ही जा, पर आम तौर ते आम माण्हुनि जो कमु न आहे थियो। मिसाल तौर ते तव्हां ॻाल्हि कई सेवन जी रोड वारो रोड जेको आहे तमामु मेन रोड आहे ऐं इन रोड जी तमामु ख़राबु हालत आहे। टोटल जेके डॉक्टर लाइन आहे उहा इन रोड तां आहे। मेन प्राइमरी गर्ल्स बॉइज़ हाई स्कूल प्राइमरी स्कूल सभु हिन ते आहिनि। सिविल अस्पताल ख़ुदि इन रोड ते आहे। इन रोड जी इहा हालत आहे त उतां हींअर गटरनि वारो पाणी बि गोॾे जोॾे बीठल आहे। जॾहिं बारिश ईंदी आहे त हितां त गुज़रण ई मुश्किल थी वेंदो आहे। तंहिंखां पोइ जेको जॻहियुनि जो बिल्डिंग जो कमु हले थो उनजो जेको मटेरियल आहे सिरूं आहिनि ऐं जेकॾहिं बजरी आहे उहा बि रोड ते पई हूंदी आहे ऐं जेका इंक्रोचमेंट आहे उते गाॾियूं बीहनि थियूं, रक्षा बीहंदा, मतिलबु उतां गुज़रण ई ॾाढो मुश्किल थी वञे थो। तंहिंजे करे ध्यानु ॾियणु खपे। हरू भरू ईअं न आहे जीअं असांजा ॿिया शहर जा रोड ठहिया आहिनि, काफ़ी गलियूं काली रस्ता ठहिया आहिनि, पर अलाए छाजे करे सेवन जी रोड खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो थो वञे। खिप्रो जो नौजवान एडवोकेट ज़फ़र हुसैन मरी असां सां गॾु मौजूदु आहे। ज़फ़र पहिरीं प्रोग्राम में तव्हांखे भलीकार। ज़फ़र तव्हां वक़्तनि ब वक़्तनि रोडनि जे हवाले सां काफ़ी जिदोजहद कई आहे। जीअं खिप्रो खां उमरकोट वेंदड़ जेको मुख्य रोड आहे इन में रोड एक्शन कमेटी जा तव्हां लीगल एडवाइज़र हुया हो। तव्हांजो रोड जे लाइ ख़ासि करे मुख़्तलिफ़ खिप्रो तालुके जे रोडनि लाइ तव्हांजो जिदोजहदूं जेके आहिनि उहे इंतिहाई साराह जोॻियूं आहिनि। त अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो बि हिकिड़े रोड जे हवाले सां आहे। खिप्रो शहर मंझि सिटी जो जेको मेन रोड आहे जेको सियोंजी रोड, इन सॼे रोड तां बि यकीननि तव्हांजो हितां खां गुज़र अचणु वञणु थियो हूंदो। हिन सॼे समूरे रोड जी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? पहिरियां त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे हिन इशू ते, मेन इशू ते। हीअ जेको सेवन जी रोड आहे खिप्रो सेवन जी रोड, जेकॾहिं ॻाल्हि कजे त गुज़िरियल 20 सालनि खां हीअ ज़बून हालीअ जो शिकार बणियलु आहे। 20 सालनि खां हिन रोड जी न मरामत थी आहे, न को ठेकेदार आयो आहे, न कंहिं अवामी नुमाइंदे कंहिं नोटिस वरितो आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिन रोड सां तलका अस्पताल जेको हेड क्वार्टर आहे खिप्रे जो, तलका अस्पताल बि उन ई सेवन जी रोड ते ई अचे थो। तलका अस्पताल वेंदे जेकॾहिं ॻाल्हि कजे त ॿिन्ही पासे गटरनि जो पाणी, मुसलसल खॾा ऐं उनखां जेकॾहिं ॻाल्हि कजे त खॾनि में वरी पासे में जेके गर्ल्स स्कूल आहिनि, हाई स्कूल आहे खिप्रे जो मेन स्कूल आहे, नंढड़ा ॿार बि उन खॾनि में अजल जो शिकार बणिजी वेंदा आहिनि। पंहिंजनि मिटनि माइटनि खां उहे हमेशह जे लाइ जुदा थी वेंदा आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिते मुख़्तलिफ़ मोहल्ला आहिनि, ग़रीब मोहल्ला आहे, कुंभार मोहल्ला आहे, उनखां अलावा डॉक्टर लाइन आहे। स्पेशली जेकॾहिं ॻाल्हि कजे त परे परे खां पेशेंट ईंदा आहिनि, डिलीवरी केस हुजे या एमरजेंसी जे बुनियाद ते को न को ख़ुदा न ख़ासिता को एक्सीडेंटल मैटर हुजे, तंहिंजे करे उते बि उहे माण्हू बरसातनि जे मौसम में कीअं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। तंहिंजे करे हिते जे जेको सो अवाम जेके आसपास जा दोस्त यार आहिनि, संग साथ आहिनि,
उन्हनि खे घुरिजे त हिन इशू खे वधीक हाईलाइट कनि। असां कोशिशि कंदासीं हिते जे माण्हुनि सां गॾिजी करे पंहिंजे वसार कानूनी मदद लाइ भरपूर हिसो वठंदासीं ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त सभिनी भाइरनि सां दोस्तनि सां खिपरो CNG रोड सां जेके बि लाॻापियल वकील दोस्त सहाफ़ी ट्रांसपोर्ट मालिक आहिनि उन्हनि सां भरपूर गॾिजी करे हाई कोर्ट ताईं असां पटीशन दाख़िल करे ऐं हिननि खां रोड जेको सो DC आहे AC आहे मुख़्तियारकार आहे जेके बि रोड्स कांथे वारा इदारा आहिनि या हिते जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु असां भरपूर आवाज़ उथारींदासीं। ज़फ़र, तव्हां एडवोकेट आहियो कानूनी हिसाब सां, त कानूनी हिसाब सां कहिड़ो रस्तो इख़्तियार करणु घुरिजे हिते जे माण्हुनि खे? सर, रोड थियो, तालीम, सिहत, रोज़गार, अमन, तरक़ी आवाम जो आइनी फंडामेंटल राइट्स आहे, बुनियादी हक़ आहे जेको हिते असां खां खसियो वियो आहे। उन सॼे मामले खे जेकॾहिं ॾिसिजे त सभु शयूं पंहिंजे वस में आहिनि ऐं जेकॾहिं पाण कोशिशि करियूं त प्रोटेस्ट में ज़बरदस्त हिकु बैकग्राउंड ठाहियूं, रिकॉर्ड ठाहियूं, तंहिंखां पोइ हैदराबाद में वञूं, हैदराबाद प्रेस क्लबनि ते प्रोटेस्ट करियूं, कराची वञूं, कराची खां पोइ वरी वापसि अचूं हाई कोर्ट में पटीशन दायर करियूं, पटीशन दायर करण खां पोइ उमेद त हिते जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहो सुजाग थींदा। ही हुया खिपरो वासी मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे साझावंद माण्हुनि जा वीचार। प्रोग्राम जारी आहे, वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो, साई खां पोइ वरी मिलूं था। वेलकम बैक नाज़रीन। खिपरो जो सीनियर सहाफ़ी ज़ाकिर शर असां सां गॾु मौजूदु आहे। ज़ाकिर शर बि वक़्तनि कलम ज़रिए हिते जा जेके खिपरो वासियुनि जा, हिते जा अवाम जा मसइला जेके आहिनि उहे हमेशह आला ऐवाननि ताईं पहुचाइण में अॻु भरो रहियो आहे। ज़ाकिर, तव्हांखे पहिरीं त आवाज़ TV न्यूज़ जे प्रोग्राम हीअ आहे सिंध में भलीकार चऊं था। असांजो खिपरो तालुको जेको आहे हूअं त केतिरनि ई बुनियादी मसइलनि सां भरियो पियो आहे, जंहिं मंझि जेको असांजो रोड आहे उहो बि बुनियादी मसइलनि मंझि शुमारु थिए थो। जेकॾहिं ॻाल्हि कजे थी खिपरो सिटी जे रोडनि जी, त सिटी जा कुझु रोड त ठहिया आहिनि, पर ख़ासि करे हिन वक़्तु सियोंजी रोड जेको आहे उहो गुज़िरियल 15 सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे। रहवासियुनि जेके आहिनि उहे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। तव्हां हिते जा साझावंद पिणु आहियो, उनखां अलावा तव्हां सहाफ़त मंझि बि तव्हांजो वॾो हिकिड़ो तजुर्बो आहे, तव्हांजो सुठो नालो आहे। तव्हां हिन सॼे मामले खे कीअं था ॾिसो? आख़िर ज़िम्मेवारु केरु आहे? छो न पियो 15 साल खां हिकिड़ो रोड ठहे जेको मुख्य रोड आहे? सही आवाज़ TV वारनि जी महिरबानी। अर्ज़ु इहो आहे त तहलके खिपरे में काफ़ी टाइम खां हिकिड़ा वॾा मसइला पंहिंजी जॻह ते रहिया आहिनि ऐं हूअ बि रियासत जी ज़िम्मेवारी आहे हिते जे माण्हुनि जे लाइ साफ़ पाणी जो बंदोबस्तु करणु। उन सां गॾोगॾु हिते जा जेके तरक़ियाती स्कीमूं आहिनि या हिते जा जेके रोड रस्ता आहिनि, न रुगो सिटी खिपरो जे लाइ पर ॿाहिराणी जा जेके माण्हू रहनि था, ॿाहिराणियुनि में रहनि था, उते बि तव्हां ॾिसो था त वक़्तनि जेको आहे सो असां वटि हर चौथे साल, 5 साल या 8 साल जेको आहे सो ॿोॾि पवंदी रहंदी आहे ऐं ॿाहिराणियुनि में जेके माण्हू रहनि था वीचारा, उन्हनि जा जेके घस घेड़नि रस्ता आहिनि शहरनि लाइ जेको आहे सो निकिरण लाइ या रोडनि ते निकिरण लाइ जेको आहे सो तमामु घणी मुसीबत में रहनि था ऐं वॾी भोगनाउनि मां गुज़रनि था। उन टाइम ते तमामु घणी उन्हनि खे परेशानी थिए थी। तव्हां पाण ॾिसो पिया त उते ॿाहिराणियुनि जा जेके माण्हू आहिनि अञा बि किथे किथे जेको आहे सो उहे रोड रस्ता या रस्तियूं कचियूं चइजनि या फ़र्शबंदी सिरुनि वारियूं रस्तियूं उहे कोन ठहियूं आहिनि। जेको आहे सो हींअर बरसातुनि जी मौसम बि मथां खां तक़रीबन पहुची चुकी आहे। उन जे लाइ जेको आहे सो हिते जा जीअं मूं पहिरीं ज़िक्र कयो त हिते जा जेके चूंडियल असांजा नुमाइंदा आहिनि उहे कोशिशूं करे जेको आहे सो न रुगो शहर में पर जेको आहे सो ॿाहिराणियुनि में जेके माण्हू रहनि था उन्हनि जे लाइ रोड रस्तनि जो जेको आहे सो घटि में घटि बहितर नमूने उन जे लाइ बंदोबस्तु कयो वञे। ऐं जीअं खिपरो जी तव्हां ॻाल्हि कई त खिपरो में कंहिं हद ताणी जेको आहे सो तव्हां पाण ॾिसो पिया पहिरीं जेको आहे सो हिते जो जेको साबिक़ा चेयरमैन साहिबु हुयो वसीम काइम ख़ानी उन मीरपुर ख़ासि मेन रोड ठारायो। उन खां पोइ जेको आहे सो हुन खिपरो जूं फ़र्शबंदियूं जेके रस्तियूं आहिनि CC रस्तियूं उहे ठारायूं ऐं काफ़ी जेको आहे सो सिटी में कमु बि थियो। बहरहाल हीउ बिगाड़ को थोरनि ॾींहंनि जो थोरे टाइम जो न आहे साईं मुंहिंजा। हीउ बिगाड़ जेको आहे सो काफ़ी टाइम जो आहे। जिन माण्हुनि जूं ज़िम्मेवारियूं हुयूं, जिन माण्हुनि
वोट वरिता पे उन्हनि माण्हुनि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं कोन निभायूं। इहे मसइला थींदे थींदे मसलस्तान ठही विया। जॾहिं तव्हां पाण ॾिसो था हिकिड़ो जॾहिं मसइला वधी था वञनि त उन्हनि खे कंट्रोल करणु इंतिहाई ॾुखियो थिए थो। ऐं उन खां पोइ जेको आहे मुंहिंजी ज़िक्र पियो कयो त सांगर रोड उहो बि ठही वियो आहे शहर जो। ऐं मीरपुर ख़ासि रोड बि जेको आहे ठही वियो आहे। हथुंगो रोड तव्हां पाण ॾिसो पिया उहो ठही वियो आहे। काफ़ी जेको आहे सो लिंक रोड असांजा आहिनि खिप्रो जा उहे ठही विया आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो किथे किथे अञा कमु हले पियो। बाक़ी जेको तव्हां चओ पिया सांगर रोड रहियल आहे, त सांगर रोड वाक़ई रहियल आहे। सांगर रोड जे पासे तमामु घणी हिकिड़ी सियोंजी ऐं अछड़ो थर जो वॾो एरियो आहे। ऐं असांजो इलाइक़ो अछड़ो थर 5 लखनि खां बि हिकिड़ो मथे आबादी रखे थो। उतां जे माण्हुनि जी बि गुज़रगाह जेको आहे सो उते आहे। ओवरऑल जेकॾहिं ॾिसिजे त इहे शयूं अॼु खां 15-20 साल पहिरीं ठहिणु खपंदियूं हुयूं। तव्हां पाण ॾिसो था जेकॾहिं हाणे PP वारा नज़रअंदाज़ उन शइ खे कनि था त उते जमायत जो हल्को जेको आहे उन्हनि माण्हुनि जो अचणु वञणु या वाबस्तगी जेका ॾिसिजे उहा तमामु घणी उन रस्ते सां आहे। ऐं इहो हिननि खे बि न करणु खपे। जेको आहे सो हिन शयुनि सभिनी खे पंहिंजी जॻह ते रखी ही माण्हू असांजा आहिनि, हिननि माण्हुनि जी मालिकी असांखे करणी आहे। उते रोड रस्ते जी ज़रूरत आहे। उन्हनि माण्हुनि खे इन साइड ते तव्हां पाण ॾिसो था जेको सियोंजी रोड वञे थो त भर पासे जूं जेके ॿियूं गलियूं आहिनि कुंभर पाड़ो आहे या सिविल अस्पताल ॾांहुं जेको आहे सो रोड वञे थो उहो बरसातुनि में खिप्रो में मामूली बरसातूं पवनि थियूं तॾहिं बि जेको आहे सो गोॾे गोॾे जेतिरो चेल जेॾो पाणी पीजो थो वञे। एमरजेंसी में निकिरंदड़ माण्हुनि लाइ तमामु घणा मसइला थियनि था। ऐं हिते जी जेका MNA आहे असां हुनखे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो गुज़ारिश कंदासीं त जीअं ॿिए पासे जा रोड रस्तनि जो कमु हले पियो या ठही चुका आहिनि ईअं इहो असांजो सियोंजी रोड बि जल्द अज़ जल्द ठाहे जेको आहे सो हिते जे मुक़ामी माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। नाज़रीन, पीपल्स पार्टी जो ज़िले सांगड़ जो सदर अली हसन हिंगोर जो साहब असां सां गॾु मौजूदु आहे। साईं, पहिरीं त आवाज़ TV जे प्रोग्राम ही आहे सिंध में तव्हांखे भलीकार चऊं था। सी खिप्रो तालुके जा काफ़ी अहिड़ा रोड आहिनि जेके ज़बून हाली जो शिकार आहिनि। कुझु त रोड ठहिया आहिनि, पर जेकॾहिं खिप्रो सिटी जी ॻाल्हि कजे थी त सिटी मंझि कुझु रोड ठहिया आहिनि। हींअर जेको खिप्रो जो मेन सियोंजी रोड आहे उहो काफ़ी टाइम खां ज़बून हाल आहे। हिन रोड ते डॉक्टर लाइन पूरी अचे थी। उन खां अलावा ग़रीबाबाद पाड़ो थी वियो या गर्ल्स स्कूल थी वियो या हाई स्कूल थी वियो। तालका हेडक्वाटर अस्पताल बि हिन ई रोड ते थी वई। हिन रोड ते रहवासियुनि जूं काफ़ी शिकायतूं आहिनि त 15 साल खां हीअ रोड नाहे ठही सघियो। इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? महिरबानी शाह साहब, पहिरीं त आउं सभिनी खे वेलकम थो कयां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां। ऐं अवां रुगो खिप्रे शहर जी ॻाल्हि न कयो पर अमी पूरे ज़िले सांगड़ जी ॻाल्हि कयो। पर जेका ज़िले सांगड़ जी जेका हालत हुई, जिन अपोज़िशन पार्टियुनि वटि हीउ ज़िलो सांगड़ हो 50 सालनि खां उहो ज़िलो उन्हनि वटि हो। ऐं अवां ज़िले सांगड़ जी हालत ॾिठी त पूरो ज़िलो सांगड़ हिकिड़ो ज़बून हालत में हो, जंहिंजी हालत इहा हुई अगरि हितां खिप्रे में माण्हू सांगड़ वेंदा हुआ त मीरपुर ख़ासि मां फिरी पोइ सांगड़ वेंदा हुआ। अगरि डायरेक्ट सांगड़ वञिणो हूंदो त उनखे घटि में 2.5 खां 3 कलाक लॻंदा हुआ। जे नवाबशाह वञिणो हूंदो त 4 कलाक लॻंदा हुआ। जे हिते टंडो आदम वञिणो हूंदो त उनखे 2.5 कलाक लॻंदा हुआ। ऐं हींअर ई ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि रोडनि खे अलहमदुलिल्लाह छा पोज़ीशन आहे। अगरि हितां हींअर ई सांगड़ वञो त अधु कलाक आहे, नवाबशाह वञो त 1.5 कलाक आहे, टंडो आदम वञो त कलाक आहे। पूरे सांगड़ ज़िले जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ो रोडनि जो ॼार विछाए चुकी आहे। उन खां पोइ अंदरां जेके लिंक रोड आहिनि तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 80 खां 90% उहे रोड सभु ठही चुका आहिनि। बाक़ी किथे किथे ज़रूरु मञूं था, ईअं कोन्हे, पर 10% रोड रहिया आहिनि 15%। उन में हींअर हालिया असांजा अवी ॾिसो त टेंडर हलनि पिया। जीअं खिप्रे जी ॻाल्हि तव्हां मूंसां कयो त खिप्रे में अवां ॾिठो हूंदो त खिप्रो खाई रोड सफ़ा ख़तमु हालत में हो त उन जो टेंडर थी चुको आहे। उहो कमु स्टार्ट आहे, कमु हले पियो। खाई खां दौलताबाद रोड उन जो कमु स्टार्ट आहे। उन जी हालत तव्हां ॾिठो त कहिड़ी हालत हुई। उहो बि टेंडर थी चुको आहे, उहो कमु स्टार्ट आहे, कमु हले पियो। तक़रीबन उनखे 15-20 ॾींहं थी चुका आहिनि। उन खां पोइ सांगा रोड खां मुरादी उन जी बि हालत तमामु ख़राबु हुई। उन रोड जी भाई हींअर पोज़ीशन ॾिसो त उन रोड ते बि कमु हले पियो, कमु स्टार्ट आहे। जा ॾिंग मोरी खां वठी ऐं अब्दुल्ला शाह जी दरगाह वञो या ॿिए पासे हेॾां वञो त हिन रुण जो UC में भिटवाड़ी UC में त उते बि हींअर कमु स्टार्ट आहे। उते जो 2 मोरियूं हुयूं जेके टुटी चुकियूं हुयूं, जेके नारे जे मथां हुयूं। हिकिड़ी नारे जे मथां हुई, ॿी खिप्रे वाह जे मथां हुई। 2 मंज़ूर थी चुकियूं आहिनि। रोड बि अलहमदिल्ला उहो कमु हले पियो।
त खिपरे तालुके में इहो पहिरियों फेस तव्हांखे रोडनि जो ॿुधायां पियो, जेके अंदरि लिंक रोड आहिनि उन्हनि जो। ॿियो फेस असांजो तक़रीबन हफ़्ते जे अंदरि या 10 ॾींहंनि जे अंदरि अनाउंस थी वेंदो हलियो। उहो आहे हितां मीरपुर ख़ासि खां स्टार्ट रोड खां थींदो, हितां वेंदे 7G रोड वेंदे जेको आहे सो वञी ख़लीफ़े आकेल वारे रोड सां गॾिबो। त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे ख़्याल में 10 या 15 ॾींहंनि जे अंदरि इहो टेंडर थी वेंदो हलियो। ॿिए फेस में इहो रोड ऑलरेडी असीं ॾेई चुका आहियूं, पर मुंहिंजे ख़्याल में 10 खां 15 ॾींहंनि जे अंदरि इहो टेंडर थी वेंदो हलियो। उन खां पोइ अञा जेको ॾिंग खां खाई रोड पियो वञे त उन जी भाई ॾिसंदो त उहो महीने खनि जे अंदरि उहो रोड असीं ॾेई चुका आहियूं। जेको ॿिए फेस जी ॻाल्हि पियो करियां त ॿिए फेस में जेके रोड आया आहिनि उहे त उन्हनि में खिपरो पंहिंजो ॾिंग खां खाई जी रोड आहे उहो आहे, उहो बि असां ॾेई छॾियो आहे। ॿिए फेस जी ॻाल्हि आहे। ॿियो वरी अवां ॾिठो हूंदो त हितां खिपरे खां मुरारी रोड वञे पियो, मुरारी रोड वञे पियो। उन जी रोड जी बि हालत तमामु ख़राबु आहे। मुंहिंजे ख़्याल में को 25 साल थी हलिया आहिनि, उन रोड खे कीअं ॾिठो बि कोन्हे। त उहो रोड बि असांजो हींअर ॿिए फेस में आहे, खिपरे खां मुरारी जेको रोड वेंदो। इहे सभु रोड कारपोरेट रोड ठहंदा वई ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं इहा जेका सेकेंड असांजो फेस ईंदो त उन खां पोइ को बि रोड हिते खिपरे तालुके जे अंदरि त न रहंदो, पर आउं सोचां थो त पूरे ज़िले सांगड़ जे अंदरि को बि अहिड़ो रोड न रहंदो भई। अच्छा, खिपरो शहर में हद दख़लनि जो तमामु घणो आज़ार आहे, ख़ासि करे CNG रोड ते। उनजे लाइ उन लाइ ॾिसो 2-टे दफ़ा असां मीटिंगूं कोठायूं आहिनि, शहर वारनि खे चयो आहे, कुझु असां ऑपरेशन बि कयो आहे। ईअं न त कोन थियो आहे। जीअं मीरपुर ख़ासि रोड आहे, मीरपुर ख़ासि रोड जो बि अवां ॾिठो हूंदो त तक़रीबन 90% उहो क्लियर थी चुको आहे। बाक़ी हाणे हिकिड़ो जीअं 7G रोड जी ॻाल्हि पिया कयो त उहो ॿिए फेस में उहो ऑपरेशन रहियल आहे, पर हाणे हीउ इलेक्शन जो मरहलो लोकल बॉडी जो इलेक्शन स्टार्ट थी चुको आहे। त इन करे मुंहिंजे ख़्याल में इहो मथां रोकियो वियो आहे त जीअं लोकल बॉडी जी इलेक्शन ख़तमु थी वेंदी त इन ॿिए फेस में इहो 7G रोड बि क्लियर थी वेंदो हलियो। ही दर्दनि जा दास्तान, ही ॾुख, ही सूर, ही पीड़ाऊं, ही तकलीफ़ूं CNG रोड वासियुनि जूं आहिनि, जिन जो चवणु आहे त CNG रोड गुज़िरियल 15 सालनि खां ज़बून हाली जो शिकार आहे। बरसातुनि मंझि समूरे शहर जो पाणी जेको आहे उहो CNG रोड ॾे रुख कंदो आहे, जंहिंजे करे हफ़्ते जो हफ़्तो उहो पाणी रोड ते बीठल हुअण जे करे हिते जा रहवासी जेके आहिनि उहे वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। हींअर मथां ताज़ो ई बरसाति जी मौसम पिणु चढ़ियल आहे, जंहिंजे करे हिकु दफ़ो ॿीहर ई जेके माण्हू आहिनि उहे हिन अज़ाब में मुब्तला थींदा। उनखां अलावा हीअ रोड जेको आहे उहो एतिरो त मुख्य ऐं मेन रोड आहे जो हिते डॉक्टर लाइ उनखां अलावा तालुके हेडक्वाटर जी अस्पताल जिते अचिणो थर समेत खिपरो जे पसगिरदाई जा माण्हू जेके आहिनि उहे एमरजेंसी में हिन अस्पताल में पहुचनि था। उनखां अलावा समूरी प्राइवेट डॉक्टर लाइन जेका आहे उहा पिणु हिन रोड ते आहे, तइलीमी इदारा पिणु हिन रोड ते आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त इन सॼे बावजूद बि हिते जा चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि 15 सालनि ताईं हिन रोड ते ध्यानु नाहे ॾिनो, जंहिंजे करे हिते जा रहवासी जेके आहिनि उहे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उनखां अलावा रहवासियुनि जो इहो पिणु चवणु आहे त इलेक्शन जे दौरान त असां सां वॾा वॾा वाइदा कया वेंदा आहिनि, पर उहे वाइदा जेके आहिनि अॼु ताईं वफ़ा न आहिनि थी सघिया। खिपरो वासी जेके हुआ CNG रोड सां लाॻापियल माण्हू उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, सियासी ऐं समाजी माण्हू जेके हुआ हर मकतब फ़िक्र जा माण्हू उन्हनि जूं पिणु तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उनखां अलावा इंतिज़ामिया जे हवाले सां ज़िले सदर अली हसन हिंगोर जो पिणु तव्हां मौक़िफ़ ॿुधो, जंहिंजो चवणु हुयो त सांगड़ ज़िले जा समूरा रोड ठही विया आहिनि, सिटी जा बि समूरा रोड जेके आहिनि उहे ठही विया आहिनि। सिर्फ़ु CNG रोड जेको आहे उनखे बि जल्द तामीर कराए वेंदो। बहरहाल वक़्तु जेको आहे उहो पंहिंजे पुॼाणी ते पहुची चुको आहे, तंहिं करे खिपरो मां पंहिंजे मेज़बान असद शाह खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ईंदड़ कंहिं प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ज़रूरु हाज़िर थींदासीं। सिंध सलामत, साथ सलामत।